दोस्तों उम्मीद है सब खुश हूंदव, खैरियत सां हूंदव। अॼु मास्टर मंज़ूर जो एल्बम नंबर 9 वॉल्यूम 31 नाज़ प्रोडक्शन जो तमामु बहितरीनु एल्बम, सुपर हिट एल्बम ऐं तमामु बहितरीनु हिन में गीत आहिनि। ऐं हिन में चंद गीत अहिड़ा आहिनि जेके हिन वक़्तु माण्हू वॾे चाह सां दिलि सां ॿुधंदा आहिनि। उन्हनि मां हिकिड़ो गीत आहे कि कहिड़ा सुख ॾिना थी जो खिलां तुंहिंजे आसिरे पियो जियां। तमामु बहितरीनु गीत आहे ऐं दोस्तनि जा कमेंट्स बि आहिनि। उन खां बाद तव्हांखे ॿुधाईंदासीं त एल्बम केतिरो सुठो आहे ऐं हिन में कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि। ऐं सभ खां पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिननि में असां को बि गीत शामिलु न कयो आहे। हिन एल्बम में कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि तव्हांखे ॿुधाया वेंदा, कहिड़नि शाइरनि जा गीत आहिनि ऐं एल्बम में कहिड़ा कहिड़ा गीत तमामु बहितरीनु आहिनि। थोरो कमु रखियो आहे जीअं दोस्त जेके नवां आहिनि या कुझु पुराणा दोस्त बि आहिनि उन्हनि जी बि आसानी थी वञे। ऐं पहिरियों कमेंट्स आहे शाबान सोलंकी भाउ लिखियो आहे नाइस वीडियो। सिराज अहमद लाशारी भाउ लिखियो आहे त वेरी नाइस वर्क, वॾी महिरबानियूं। वहीद भाउ लिखियो आहे वेरी नाइस पिक्चर, खोड़ सारियूं दिलूं टिनी दोस्तनि ॾिनियूं, वॾी महिरबानियूं। ऐं उन खां बाद शाबान सोलंकी वरी लिखियो आहे अदा ज़बरदस्त, वहीद भाउ दिलूं मोकिलियूं आहिनि। एम प्रोडक्शन वारे भाउ लिखियो आहे ग्रेट एल्बम, वॾी महिरबानियूं लख कुर्ब दोस्तनि भाइरनि जा। ऐं कमेंट्स पूरा थी विया। उन खां बाद हाणे थोरी ॻाल्हि आहे, नंढड़ी ॻाल्हि आहे त काफ़ी दोस्त जेके आहिनि यूट्यूब ते ॻोल्हींदा आहिनि गीत, ख़ासि उन्हनि जे लाइ वीडियो आहे त जीअं माना उन्हनि खे थोरी सम्झ में अची वञे त हिन एल्बम में हीअ गीत हुया ऐं असांखे हीअ गीत खपनि था। यूट्यूब ते काफ़ी पिया आहिनि पर काफ़ी जेके आहिनि न थंबनेल वारो हिसाबु रखनि था। दोस्त कार्ड वार्ड नवां ठाहिनि था, थंबनेल फ़ोटूं ॿिया, गाना ॿिया, मिसाल अहिड़े हिसाब सां पोइ ॻोल्हण में मुश्किलात आहे ऐं ख़बर कोन पवंदी आहे कहिड़ो वॉल्यूम हुयो। तो इन खे ॾिसी करे असां मिड़ई थोरो कमु रखियो आहे जीअं दोस्तनि खे थोरी ख़बर पए त हिन एल्बम में कहिड़ा कहिड़ा गीत हुया। तो हाणे हलूं था हिन जे पहिरें गीत ते। पहिरियों गीत लिखियो आहे वहीद हकड़े साहिबु ऐं सिलेक्शन बि वहीद हकड़े जी आहे। ऐं गीत जा ॿोल लिखिया अथई ग़लती मुंहिंजी आहे, मुंहिंजी ग़लती आहे। ऐं उन खां पोइ वहीद हकड़े जो वरी कलाम आहे दर्द ॾेई असांखे छॾियो जन मरण ते। हिकु इहो तमामु बहितरीनु गीत आहे जेको अॼु ताईं तमामु भलो हले थो पियो, काफ़ी माण्हू ॿुधनि था दिलि सां। उन खां पोइ बशीर बेवस जो गीत आहे उहो आशिक़ हो। ऐं उन खां पोइ आहे ख़ादिम मीराणी जो कलाम आहे। गीत जा ॿोल लिखिया अथई मुफ़्त में दिलि ॾियां थो। ऐं उन खां पोइ वहीद हकड़े जो गीत आहे वरी असांजी जोड़ी जी अला साईं हुजे तोखे पारत। ऐं उन खां पोइ मास्टर मंज़ूर जो पुराणो शाइर सादिक मस्तोई जो गीत आहे कहिड़ा सुख ॾिना थी जो खिलां। तमामु बहितरीनु जेको अॼु ताईं माण्हू वॾे चाह सां ॿुधनि था। ऐं उन खां पोइ हबीबुल्लाह खोसो जो कलाम आहे परेशानी न ॾे। ऐं उन खां पोइ आहे ज़ुल्फ़कार मंगी जी शाइरी आहे। गीत जा ॿोल लिखिया अथई एॾो न रोआर। उन खां पोइ वहीद हकड़े जो गीत आहे वरी मूं ते कोई मरंदो आहे। गीत तमामु बहितरीनु आहे। ऐं उन खां पोइ आहे पनाह दस्ती जो कलाम आहे प्यार करण ॾे। एल्बम कंप्लीट थी चुको। ऐं दोस्तनि खे कीअं लॻो वीडियो ऐं कमेंट सेक्शन में लाज़मी ॿुधाईंदा। ऐं अहिड़ा वीडियो ॾिसण लाइ असांजे चैनल सिंधी झनकार सब्सक्राइब ज़रूरु कंदा। काफ़ी सारा फ़नकार आहिनि, इंशाल्लाह सभिनी जा असां वीडियो ठाहींदासीं। पंहिंजे पसंदि जे फ़नकार जी कमेंट्स में मतिलबु नालो लिखी करे मोकिलींदा। इंशाल्लाह असां उन ते तमामु जल्द वीडियो ठाहींदासीं ऐं पंहिंजे दोस्तनि ताईं शेयर ज़रूरु कयो।